खैर नाज़रीन, हैदराबाद में अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन कामयाबियुनि जी तरफ़ रवां दवां। आपका पाकिस्तान के सदर खान असदुल्ला खान दुरानी जो एक ॿियो अहम कदम। दुरानी साहब क्लर्कनि के मुस्तक़बिल के रोशन करण लाइ हमेशा अॻे खां आगभर हो। उहो ई सबब है जो गुज़िरियल 2 सालनि के भेट में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन की तंज़ीम अॼु बुलंदियुनि जे सतह ते मौजूद है, जेका हमेशा सभिनी महकमनि के नंढनि मुलाज़िमनि के हक़नि लाइ जिदोजहद करे रही है। इन सिलसिले में अॼु हैदराबाद में एबका पॉपुलेशन विंग सिंध के तरफ़ां एबका सिंध के नवनि मुंतखब थियल उहिदेदारनि के मान में आजियाणो ॾिनो वियो। उन आजियाणे के ॾिसी मुलाज़िमनि जा हौसला बुलंद थिया आहिनि ऐं यकजहती जो सबूत पिणु पेश कियो आहे। आख़िर में शुक्रिया अदा कंदे एबका सूबा सिंध जो सदर आमन नवाज़ खान पठान चयो त हर एक क्लर्क या नंढे मुलाज़िम जो मसलो पंहिंजो मसलो समझी हल कबो ऐं सभिनी महकमनि के मुलाज़िमनि के गॾु खणी हलंदासूं। मूंखे पंहिंजी टीम ते मुकम्मल एतमाद आहे, जिनमें चेयरमैन बशीर अहमद कलोड़ो, जनरल सेक्रेटरी परवेज़ अख्तर बलोच, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद आलम अबड़ो ऐं ॿियनि उहिदेदारनि में शाकिर अली सिद्दीकी, अब्दुल्ला मेमन, शकील हुसैन कुंबर, गुलाम मुस्तफ़ा बलोच, अहमद अली उगाई, सैयद सज्जाद अली शाह, फहद मार, अमीन पवर, काजी अब्दुल कुदूस ऐं इमदाद अली जरदारी ऐं ॿिया पिणु तकरीब में मौजूद हुआ। साईं असदुल्ला साहब दुरानी साहब, साईं मोहम्मद नवाज़ साहब दुरानी साहब, ख़ास कर